ख़ासि तौर ते साहिल जोगी साहब ऐं ताज रिंद जे तरफ़ां इहो जेको मैसेज करणो आहे ऐं असां साहिल जोगी खे ऐं भाउ ताज रिंद खे यकीन था ॾियारायूं त असां पंहिंजे सभिनी दोस्तनि समेत तव्हां सां इनशा दुआ चौक ते गॾु हूंदासीं ऐं पंहिंजे सिंध जे कल्चर खे, सिंध जी टोपी ऐं अजर खे मान बि ॾींदासीं। असां हुते गॾु हूंदासीं इनशा। असांजो कल्चर डे आहे, छा त हर क़ौम जी पंहिंजी सकाफ़त आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजी सकाफ़त जेकी सिंध जी जेकी सकाफ़त आहे टोपी ऐं अजरक जे हवाले सां उहा जेको आहे असांजो कल्चर तमामु पुराणो आहे। छो त असांजी इहा रिवायतुनि में अचे थो त सिंध तमामु जेको आहे तमामु अरब जे दौरनि खां वठी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हर साल जीअं असां जेके कल्चर डे मल्हाईंदा आहियूं सिंधी टोपी ऐं अजरक, इहो असांजो शान आहे। टोपी असांजो मान आहे। उन मान खे मथां करण लाइ जेको बि KTN जे तरफ़ां ऐं नेशनल प्रेस सखर जे तरफ़ां जेको हीउ प्रोग्राम 7 दिसंबर ते दुआ चौक ते रखियो वियो आहे, असां तमामु दोस्त जेके बि असां सां पार्टिसिपेट दोस्त कंदा आहिनि या जेके असांजा लेबर जा दोस्त आहिनि, असांजा जेके वर्कर आहिनि या असीं पाण जेके दोस्त आहियूं या असां पार्टी जे तमामु दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं, पंहिंजा जेके बि असांजा फॉलोअर्स आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा भाइर आहिनि, जेके अज़ीज़ साथी आहिनि, मां पंहिंजे मिट माइटनि खे उन तमामु दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि, बल्कि उन सिंधी क़ौम जे हर हुन फ़र्द खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां 7 दिसंबर ते एकता ॾींहं ते तमामु दोस्त गॾु थियो ताकी इहो मैसेज पूरी दुनिया ताईं कन्वे थिए त सिंधी क़ौम मुहबत वारी आहे, सिंधी क़ौम एक ऐं इतिहाद वारी क़ौम आहे। असीं उन पंहिंजे इतिहाद ऐं बदी खे वधाईंदे पंहिंजे जेका कल्चर खे जेको आहे निछावर कंदे तमामु दोस्तनि सां गॾु इनशाअल्लाह अज़ीज़ जेको बि KTN सथ जे तरफ़ां ऐं नेशनल प्रेस क्लब जे तरफ़ां जेको प्रोग्राम रखियो आहे इनशाअल्लाह हुन में भरपूर तरीक़े सां शिरकत कंदासीं, तमामु दोस्तनि जे सां गॾु शिरकत कंदासीं ऐं इनशाअल्लाह तव्हांखे नज़र बि ईंदो त असीं सभु दोस्त जेके बि आहियूं बाक़ाइदगी सां तमामु साथियुनि समेत, पंहिंजे दोस्तनि समेत, पंहिंजे रिश्तेदारनि समेत, पंहिंजे भाइरनि समेत असां इनशाअल्लाह तव्हांखे यकीन था ॾियारायूं त असां हुन में शिरकत कंदासीं ऐं तमामु दोस्तनि खे असां गुज़ारिश था कयूं त दोस्तो अचो पंहिंजो पाण खे जेको आहे सो ॿुधायो त तव्हांजो कल्चर छा आहे, तव्हांजी टोपी अजरक छा आहे, तव्हांजी सिंधी ड्रेस छा आहे। छो त सिंधी दोस्त मुहबत वारा आहिनि। असां हमेशह सिंधी क़ौम तमामु क़ौमुनि खे पंहिंजे दिलनि में जायूं ॾिनियूं आहिनि, पंहिंजे अखियुनि में जायूं ॾिनियूं आहिनि ऐं इनशाअल्लाह अहिड़े तरीक़े सां असांजो जेको मुहबत जो इज़हार आहे सिंधी क़ौम जी सबाज ॾे जेको मैसेज आहे उहो असां इहो वरी बि दोस्तनि खे ॾींदासीं 7 दिसंबर ते KTN जे सथ ऐं जेका नेशनल क्लब जे दोस्तनि खे त इनशाअल्लाह असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं 7 दिसंबर ते तव्हां शरीक थींदासीं मतो तरीक़े सां दुआ चौक ते। ख़ासि तौर मां एड्रेस तव्हांखे वरी बि बार बार ॿुधाए छॾियां त दुआ चौक ते तमामु दोस्त KTN ऐं नेशनल प्रेस क्लब जे तरफ़ां जेके हुते तमामु दोस्तनि रखियो आहे